बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजो माशरो जेको आहे न पंहिंजे असुल कम खे छॾे सभु नकुली कम में लॻल आहिनि। तक़रीबन माण्हू जेके आहिनि त इन्ही कोशिश में हूंदा आहिनि त फ़िलाणो फ़िलाणे सां ठहियलु छो आहे, फ़िलाणो फ़िलाणे सां ॻाल्हाए छो थो, फ़िलाणनि जी पाण में तमामु घणी मुहबत आहे, उनखे टोड़ण जे लाइ चङा भला जेके पाण खे मोतबर सम्झण वारा माण्हू उहे ॿियनि जी गिला करे, ॿियनि खे घटि वधि ॿुधाए उन्हनि जे रिश्तनि खे, उन्हनि जे दोस्तनि खे, उन्हनि जे माइटनि खे टोड़ण जी कोशिशि कंदा आहिनि। हिकु न बल्कि कई लखें अहिड़ा घटिया क़िस्म जी सोच रखंदड़ माण्हू आहिनि। मिसाल, कंहिंखे कंहिं ॻाल्हि ॿुधाई, अदा फ़िलाणो तव्हांखे ॾाढो घटि वधि पियो ॻाल्हाए, मां त ॿुधो, मूंखे उन घटि वधि ॻाल्हायो, हीअ मूंखे ॿुधाए थो, पर मूंखे ज़हन में सोचणु खपे त हू मूंखे घटि वधि हिन जे अॻियां वञी छो ॻाल्हाईंदो। जंहिंखे ॻाल्हाइणो हूंदो त मूंखे ॻाल्हाइण न। मां नंढो हुयुसि, हिकिड़े फ़ैसिले में वेठो हुउसि, मुंहिंजो वालिद साहब बि वेठो हो, मां तक़रीबन 14-15 सालनि जो हुयुसि। उन फ़ैसिले करण जे दौरान हिकिड़े मोतबर शख़्स खे हिकिड़े आम माण्हू अची चयो, उनजा कपिड़ा वपड़ा फाटल हुया, उनजे वारनि में मिटी पियल हुई। उहो शख़्स जीअं कचहरी में आयो त सभिनी पुछियुसि, छा ॻाल्हि आहे, ख़ैर त आहे, तुंहिंजा कपिड़ा फाटल आहिनि, तोखे वारनि में मिटी पियल आहे, फ़िलाणे सां मुंहिंजो जहिड़ो थी पियो आहे, ऐं उनखे चई, बोतार तोखे ॾाढियूं घटि वधि गारियूं, ॾाढो तोखे घटि वधि ॻाल्हाई। चइबो मूंखे छो ॻाल्हाईंदो, चवंदो बसि तोखे घटि वधि ॻाल्हाई। उहो ॾाढो सियाणो हुयो, जेको फ़ैसिले करण वारो शख़्स हुयो न, उहो ॾाढो सियाणो हो, मोतबर हुयो। उन शख़्स चयो त तूं वेह, छोकिरनि खे मोकिलियईं त जांच करे चयो त जहिड़ो किथे थियो आहे। हिन पाण ॿुधायो त असांजो बस में जहिड़ो थियो आहे। कचा रस्ता हुआ तंहिं महिल, पोइ जीप ते चढ़ी फ़ौरन वञी बस जो अघु वठी, उतां पुछा कयूं मुंशी खां, ड्राइवर खां, या बस में वेठल माण्हू खां पुछा कयूं त को जहिड़ो हिते थियो आहे। जहिड़ो त कुझु न थियो आहे। जी मुंहिंजे स्टाफ खां को माण्हू विढ़िया आहिनि घटि वधि, चई कुझु बि न हुआ। हिकिड़ो माण्हू अॻे स्टाफ ते लथो, ॿियो वरी पोएं स्टाफ ते लथो, पर हले मोटी आयो, उन्हनि अची पंहिंजे वालिद साहब खे ॿुधायो त बाबा जहिड़ो बेड़ो कोन्ह थियो आहे। फ़ैसिले मां हुन जान छॾाए अची उन शख़्स खे चयो त तूं कचहरी जे विच में अची मूंखे नियापो ॾिनो त फ़िलाणो तोखे गारियूं थो ॾिए, मूंखे घटि वधि थो ॻाल्हाए। अगरि उन घटि वधि चयो बि आहे त मूंखे साम्हूं त कोन्ह चई, जो तूं मूंखे नियापो खणी अची तूं मूंखे साम्हूं गारियूं थो ॾिए, मूंखे गारियूं ॾिनियूं आहिनि तो, हाणे इहो हिसाबु तूं भर। हिकु ॻाल्हि त तुंहिंजो जहिड़ो थियो बि न आहे, तो पंहिंजो जहिड़ो कढी असांजे कंध में तो जहिड़ो विझे। उन मोतबर शख़्स उन ते ॾाढी कावड़ कई ऐं चई त मां हिनखे मार ॾींदुसि। मां उन ॻाल्हि जो गवाह आहियां। उन शख़्स खे मुंहिंजे वालिद साहब वञी राति जो इलाज में कया त बाबा हाणे उहो ॼट ते मिटी माइटी ते को फॾो हुयो, हीअ पाण में बोतार सां अटकाए छॾियांसि त बोतार ॾाढो आहे, हुनखे माना घटि वधि चवंदो। दोस्तो, तक़रीबन असांजो माशरो ईअं थी वियो आहे। को शख़्स अची कंहिंखे नियापो थो ॾिए त फ़िलाणो तव्हांखे ॾाढियूं गारियूं पियो ॾिए, कंध में तक में उनखे वठिजे त गारियूं हो मूंखे ॾिए थो, अलाए किथे हुयो। पोइ टपाली थी अची मूंखे गारियूं थो ॿुधाए, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मूंखे गारियूं हिन महिल तूं थो ॾिए। गार हुजे, घटि वधि हुजे, कुझु बि हुजे, या ग़लति को लफ़्ज़ हुजे, या नाराज़गी हुजे, पर ॿुधाइण वारे जो कमु कहिड़ो, सॼो ॾींहुं ठेकेदारी कंदो ऐं टपालगिरी कंदो। उनखे उन मुंहं ते मोचड़ो हुजे, हिकु दफ़ो ॿ दफ़ा मोचड़ो लॻे न, यकीन कयो त असांजो माशरो इलाही सिधो थी वेंदो। काफ़ी जेके रिश्ता आहिनि, के दोस्तियूं आहिनि, के भाइपियूं आहिनि, उहे इन जे करे ख़तमु थींदियूं आहिनि। हिक ॿिए जा कन माण्हू भरे भरे था, फ़िलाणो मां वेठो हुउसि, ॾाढो तुंहिंजे लाइ घटि वधि पियो ॻाल्हाए। हाणे हो बि जेको ॿुधण वारो उहो बि बेअकुल आहे। ॿुधण वारे खे अकुलु इहो अचे त भाउ मूंखे छो चवंदो, जेकर मूंखे चईं बि, अगरि मूंखे चईं त मां ॼाणा हो ॼाणा, पर तूं मूंखे गारियूं न ॾे हिन महिल, घटि वधि मूंखे न ॿुधाए। दोस्तो, जंहिं ॾींहुं असां पराई ॻाल्हि खे ॿुधी असां उनखे जवाबु ॾिनोसीं त बाबा तूं वात पंहिंजो बंदि कर, त तूं उनजो नियापो खणी मूंखे पहुचायो, तोखे सरकारी नौकिरी मिलियल आहे छा, टपाली आहे छा, जो वते थो माण्हुनि जो घटि वधि माण्हुनि खे ॿुधाईंदो। इहो हिकिड़ो दफ़ो उन्हनि माण्हुनि खे मोचड़ो लॻे न, यकीन कयो त वरी कोई कंहिंजी गिला बि न कंदो, कोई कंहिंजी गीबत बि न कंदो, कोई कंहिंजी घटि वधि ॻाल्हि खे वधाए बि न ॿुधाईंदो। हिकिड़ो लफ़्ज़ अगरि को कंहिंजी ॻाल्हि ॿुधे थो त उनखे 10 लफ़्ज़ करे पेश थो करे। मां हीउ जेको वीडियो ठाहिण जो मक़सदु आहे उहो ॿुधण वारनि ते आहे। ॿुधण वारनि जो तक़रीबन दिमाग़ ख़राबु थी थो वञे, मूंखे फ़िलाणे ॾाढो घटि वधि ॻाल्हायो, रद फत ॻाल्हाई। मां उन्हनि खे थो चवां त तव्हांखे घटि वधि जेको ॿुधाए थो न, घटि वधि उहो थो ॻाल्हाए।
जेके भी मुंहिंजो वीडियो ॾिसण वारा आहियो, इहा ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो, तव्हांखे को अगरि घटि वधि अची नियापो थो ॾिए न, तव्हांखे घटि वधि उहो थो ॻाल्हाए। ऐं जंहिंजो नियापो खणी थो अचे उनखे ताक़त हुजे त उहो अची साम्हूं चवे। उहो हर को पंहिंजो हिसाबु किताबु रूबरा ॾेई वठंदो। कंहिं ते का बि नाराज़गी हूंदी पाण में त हर को हिक ॿिए खे चई थो ॾिए। हीउ दौरु अहिड़ो आहे, कंहिंजी बि ॻाल्हि ॿुधो तकड़ि में उनजो फ़ैसिलो न कयो। जेको नियापो ग़लति आणे थो तव्हां ॾे, अॻु में उनजो वात बंदि करायो, उन सां फ़ैसिलो कयो, उनखे छिकियो त तोखे हुन माण्हूअ घटि वधि ॻाल्हायो त तो मूंखे उनजी साबिती करे मूंखे ॿुधाए थो तूं टपाली आहे छा। कोई कंहिंखे घटि वधि ॻाल्हाए त तूं वधि माण्हुनि खे किराया भाड़ा करे वञी पहुची अची उन्हनि खे तूं ॿुधाए। वात वारो मोचड़ो उनखे ॾियो, अहिड़नि कुतनि जो वात बंदि कयो त यकीन कयो त असांजो माशरो सिधो थींदो। दुनिया में फ़िक़त, जेकी बि ज़लालप, जेके बि रिश्तनि जी टोड़, जेके बि नाराज़गियूं, जेके बि मुहबतूं ख़तमु थियूं आहिनि, सिर्फ़ु कन जी ॻाल्हि ॿुधण जे करे आहे। असां कन मां ॻाल्हि ॿुधूं त था, पंहिंजे दिलि में वेही फ़ैसिलो नथा कयूं त अॻिलो मुंहिंजे लाइ छो ॻाल्हाईंदो। मुंहिंजी त न हुन सां फछरी आहे, न जहिड़ो आहे, न फॾो आहे। ॿिनि माण्हुनि खे परे करण में अहिड़नि माण्हुनि जो किरदारु हूंदो आहे। अहिड़नि बद किरदारनि ऐं घटिया क़िस्म जे माण्हुनि खे तव्हां वटि ज़बान आहे, तव्हां वटि दिमाग़ बि आहे, जवाबु ॾियो। वेही उनजो कंधु वठो त तुंहिंजी कहिड़ी हैसियत थी आहे जो तूं मुंहिंजे साम्हूं अची फ़लाणे जो नियापो पहुचाए थो, मूंखे फ़लाणो घटि वधि थो ॻाल्हाए, फ़लाणो गार थो ॾिए। उहो गार उन न ॾिनो, जेको नियापो खणी थो अचे गार उहो थो ॾिए। उन गार जो हिसाबु उनखे भरिणो पवंदो। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे, पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह ने क़बान।